सो वादी सिंध जी क़दीम तहज़ीब मां असां निकिरी आयासीं ऐं हिते गंधारा तहज़ीब जा कुछ आसार आहिनि। ये मूर्ति हे छा शइ अली पढ़ त साम्हूं। श्री आत्मा राम जी के पाँव के निशान। श्री आत्मा राम जी के पाँव के निशान। फ्रॉम जैन मंदिर गुजरावाला। फ्रॉम जैन मंदिर गुजरावाला। कहिड़ी सेंचुरी? 19th सेंचुरी। सो हे जेके बि मुंहिंजा हिंदू आहिनि व्यूअर्स, मूंखे यकीन आहे तव्हांखे सुठो लॻो हूंदो ॾाढो। पेरनि जा निशान। हे जैन मत का एक पेशवा, हिन जे अॻियां निशान जेको आहे शींहं ठहियलु आहे। हुते कमल ठहियलु आहे। अच्छा, शींहं ईअं हूंदा आहिनि दादी ॾिसो। शींहं ईअं हूंदा आहिनि? शींहं ईअं हूंदा आहिनि भाई, तव्हां बि बार बार ॾिसी हाणे शींहं सुञाणे विया हूंदव। ॿियो हिकिड़ो अली मां हिन जो बि थोरो वीडियो करे छॾ। जैन मत का एक पेशवा, हिन में कमल ठहियलु आहे। अली हे छा आहे? ये मंदिर कशी आहे गुजरावाला विसाखी जैन मंदिर। सो प्लीज़ हेडिंग पढ़ो, तव्हां जेके बि मुंहिंजा व्यूअर्स इंट्रस्टेड हुजो हिन में। पूरी मंज़र कशी थियल आहे, मथे ईअं थो लॻे जीअं मंदरु आहे, ऐं बाक़ी सॼो जीअं ॻोठ शहर पूरो ॾाढी ख़ूबसूरत जेका हिन जी मंज़र कशी थियल आहे हिन में। ऐं तव्हां ॾिसो त उहा बि जेका बि तहज़ीब हुई गुज़रियल, उहा हिंदू हुई, जैन हुई, ॿुध हुई, त केॾो सुहिणे नमूने उन्हनि खे प्रिज़र्व करे शानदार नमूने रखियो वियो आहे। ऐं वरी हिन पासे बि साॻिया ई आहिनि जेके नंढा हुया न। अच्छा पोइ हिननि जा सील चेंज, हिते हेठि चंडु ठहियलु आहे। अच्छा, किथे चंड ठहियलु आहे, किथे मिटी वाला छा आहे। हा, बहरहाल उहो त असां नथा सम्झी सघूं इहो त छा आहे। ऐं हीउ दरवाज़ो छा जो आहे? इहो ईअं ई आहे, आर्ट जो शाहकार। अ वुडन डोर ऑफ हिंदू टेम्पल, औरंगज़ेब आलमगीर जे ज़माने जो। छा दरवाज़ो आहे आलीशान। वेलकम टू द आर्म्स गैलरी। हे अंग्रेज़नि जे ज़माने खां, बल्कि शायदि उन खां बि पहिरियों खां, हर क़िस्म जा तीर, तलवारूं ऐं पुराणा जेके बि हथियार हुया, हे हिते कुहाड़ियूं, हिते तलवारूं, खंजर, ढालूं, जॉर्ज पंजम। हा भले मां हिते हेठि ई आहियां। उफ ख़ुदाया केॾी ख़ौफ़नाक तलवार आहे आरी आहे। खंजर ॾिसो, हे जंगी लिबास, ज़िर, पूरो तारीख़ जे सॼे ज़माने जा ढालूं, तलवारूं, लोह जा जंगी ड्रेस ऐं लेदर जा। बाज़ूबंद, अच्छा हे ॿाहनि ते पाइण जा, जंग में ॿाहनि ते पाइण जा। हे सिर्फ़ु अंग्रेज़नि जे ज़माने जा न आहिनि,
बल्कि क़दीम ज़माने खां वठी तीर ॾिसो, तीर, भाला, बर्छियूं ऐं पोइ गन्स आहिनि, गन्स जा क़िस्म आहिनि। ही ॾिसो ज़बरदस्त, वाह, क़दीम ज़माने जा सॼा हथियार। हे शायदि जंग जा जेके वॼाईंदा हूंदा ऐलान ऐं बेर, जंग जे ऐलान में अहिड़े क़िस्म जा आवाज़ ऐं हीअ जेके असां क़दीम फिल्मुनि में या ड्रामनि में ॾिठा आहिनि। हे ॾिसो जंग जा लिबास, त डिटेल में वञिबो न, हिकिड़ी हिकिड़ी शइ जी त ॾाढी वॾी वीडियो थी वेंदी। एडवर्ड सेवन, हे केरु आहे? मलका विक्टोरिया। ये हिन पासे खां सॼी गैलरी जंगी साज़ो सामान जी आहे। ये तहरीक आज़ादी, फ्रीडम मूवमेंट, या मथे आहे, सो मथे हलूं था। हितां खां पुराणी तस्वीरूं, मां हिननि जी हिक हिक जी डिटेल में नथी वञा। आज़ादी की जदोजहद के 200 साल, 200 साल जी जेका बि आहे कहाणी, उहा हिननि पिक्चर जे ज़रिए ते पोर्ट्रेट कई वई आहे। हिन पासे पूरी गैलरी है आखिरी। जी सो इस जी तारीख़ आहे। हलो सुञाणो हुते बेगम हज़रत महल, डिटेल नथी पढ़ा, प्लीज़ तव्हां माइंड न कजो, छो त हाणे असां हलूं था हिन सेक्शन में, सिक्का जात क्वाइंस गैलरी। प्रिज़र्व थियल आहिनि हिते सभु सिक्का ऐं उन्हनि जी सॼी तारीख़ हिते लिखियलु आहे। पाकिस्तान के फ़ौजी एज़ाज़ात, मिलिट्री अवार्ड्स ऑफ पाकिस्तान। सो हितां खां हलंदा था आहियूं, इहे सभु असांजा फ़ौजियुनि जा एज़ाज़ आहिनि। मेडल्स ऑफ ब्रिटिश पीरियड, ही भी ब्रिटिश पीरियड जा मेडल्स आहिनि सभु। ही मिलिट्री अवार्ड्स आहिनि पाकिस्तान जा। बरतानवी अहद के तमगे, मेडल्स ऑफ ब्रिटिश पीरियड। रूलर
flowers of Bengal. बस ॻाल्हि उहा ई आहे त मां डिटेल में नथी वञा, न त बसि नथो पुॼे त हिकिड़ी डिटेल पढ़ी मां तव्हां सां शेयर कयां, जेको पॉसिबल न आहे मुंहिंजे लाइ। सभु पॉइंट्स ऐं सभिनी पॉइंट्स जी जेका आहे डिटेल हिते सेव थियल आहे। स्टैम्प्स आहिनि पाकिस्तान जूं। वेलकम टू पाकिस्तान पोस्टल स्टैम्प्स गैलरी। पूरी हिस्ट्री आहे स्टैम्प्स कहिड़नि मौक़नि ते, मुख़्तलिफ़ मौक़नि ते ख़ासि टिकट्स जेके हूंदा आहिनि जारी कया वेंदा आहिनि। मुंहिंजे हस्बैंड खे ताहिर खे ॾाढो शौक़ु हूंदो टिकट्स जमा करण जो, ऐं असां वटि काफ़ी सारी कलेक्शन आहे दुनिया भर जे टिकट्स जी। उन इलाही एल्बम बि ठाहिया हुआ, कुझु बुक्स बि जमा कया हुआ। कुझु मां शेयर कया आहिनि, कुझु मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाअल्लाह। सो हीअ सॼो स्टैम्प्स जी हिस्ट्री आहे पूरी। तव्हां ॾिसो न, साल लिखियल आहिनि अंदरि, 1990, 1991, 96, यानी ईयर वाइज़ बि हिननि हिते सॼी डिटेल जेका आहे उहा ॾिनी आहे। सो तव्हां वञो था हिन गैलरी मां ॿाहिरि। सो लाहौर म्यूज़ियम जो हिकिड़ो मुख़्तसिर विज़िट कयोसीं, छो त डिटेल्ड विज़िट जेको आहे उहो पॉसिबल ई न आहे एॾो जल्दी। हिते कई ॾींहं अचिजनि जॾहिं हिकु हिकु सेक्शन करे हिकिड़े सेक्शन जी डिटेल जेका आहे उहा मुंहिंजे ख़्याल में मास्क लाहिणु घुरिजे, ठीकु आहे न। हिते अचिजे इलाही दफ़ा ऐं हिकु हिकु जेको सेक्शन आहे हुनजी डिटेल जेका आहे उहा ॾिसिजे। हे ख़ूबसूरत नज़ारा, हसीन बिल्डिंग, माशाअल्लाह, वाह वाह, मज़ो अची वियो। ऐं थैंक यू एसन जो जेको हिते असांखे बार बार छॾे थो वञे ऐं वठी थो वञे, पंहिंजो ऑफिस बि डिस्टर्ब नथो करे ऐं असांजी जेका आहे ख़्वाहिश बि पूरी थी वञे। राजिया थी अचे। सो हाणे असां हितां वेंदासीं, लाहौर म्यूज़ियम जो ट्रिप थी वियो पूरो। नालो बि ॿुधाए छॾियो वरी। किम जीतो। किम जीतो। किम्स। अच्छा। नहीं, इस्तांबुल चौक है। ये ओरिजिनल तोहफा। हाँ। नहीं ओरिजिनल। हाँ, ये सुगंध ने फोटो कढिया हुया। नेना मोकिलियो न लाहौर में आहे, वो ॾिसो। हाँ। नहीं, इस्तांबुल चौक है। थोड़ी हिकिड़ी जगह ते हलंदासीं। छा थी चए राजिया? एग्जाम्स होता थी सघे तो नॉर्मल कॉलेज देखो। हाँ, कोई कॉलेज जो आउटसाइड आहे तॾहिं एॾियूं मोटरसाइकिलूं बीठियूं आहिनि। बॉयज कॉलेज जो आउटसाइड है। हाँ, ओ फुटपाथ सॼी किताबनि सां भरी पई आहे। ना ना टिकट दिखाना नहीं है। अली क्लाइम शो गाड़ी चल गया अॻियां थोरो किंग एडवर्ड आम बाज़ार जीअं बाज़ारूं हूंदियूं आहिनि, हर उहा ई शइ जेका हर हंधि हूंदी आहे।
सो ये है अनारकली बाज़ार। मां भी चम त कुछ पंहिंजी पंहिंजी सी लॻे अवामी बाज़ार आहे हिन जे करे। न्यू अनारकली बाज़ार। हे हिन टुकरे मूंखे सफ़ा राजा बाज़ार जो लुक ॾिनो, छो त उहो ई ज़रूरत जूं शयूं ऐं आम रोज़मर्रा इस्तेमाल जूं आवाम जे लिहाज़ खां तक़रीबन साॻियो ई लॻो मूंखे। हिन पासे तो बेकरी भी अॻियां आहे। अच्छा बेकरी को गया सो अनारकली बाज़ार जा नज़ारा ॾिसंदा रहो। ॾाढो टका अॻियां न बेकरी ये बाज़ार ज़ाहिर ॿिन्ही पासनि खां आहे ऐं मां रुॻो उहो ई रिकॉर्ड थी कयां जेको मुंहिंजे पासे ॾांहुं। सो हिन पासे ॾांहुं बि सेम दुकान आहिनि ऐं हिन पासे ॾांहुं बि त लॻे थो रुॻो शादियुनि जा कपिड़ा था मिलनि मर्दनि ऐं मायुनि जा। मैं बिहार में ये परफेक्ट पार्किंग